उमेद सां थियण हर पढ़ियल औरत जी लिकियल ख्वाहिश हूंदी आहे, पर हिक ॻाल्हि ते गौर कयो वञे त घणे भाङे औरतुनि जी उमेद सां थियण वारियूं ख़बरूं सियारे जी मुद में घणियूं मिलंदियूं आहिनि। अक्सर औरतुनि खे सियारे में हमल बीहण रुगो इत्तेफ़ाक़ न आहे, पर माहिर इन जा मुख़्तलिफ़ सबब बि ॿुधाइनि था त ईअं छो थींदो आहे। 2018 में कयल हिक सर्वे मूजिबि मर्दनि जे स्पर्म जी ताक़त में गर्मीपद घटिजण सबबि वाध थी वेंदी आहे, जेको हमल बीहण जो हिकु वॾो सबबु हूंदो आहे। मर्दनि जा स्पर्म या जुज़ा जॾहिं इन्हनि जे जिस्म मां निकिरी औरत जे बेज़े सां मिलाप कंदा आहिनि त इन दौरान गर्मी पद में घटिताई इन करे मददगार साबित थींदी आहे त इन स्पर्म जी फ़ालियत में वाध थी वेंदी आहे। इंसान जे जिस्म जी एंडोक्राइन निज़ाम खे मुनासिब अंदाज़ में कमु करण लाइ मुक़रर गर्मी पद जी ज़रूरत हूंदी आहे। इहो गर्मी पद इन हवाले सां घणो अहम हूंदो आहे त हार्मोन्स जज़ब थी वेंदा आहिनि। थधे मौसम में इहो निज़ाम कुदरती तौर ते तवाज़ुन जी हालत में अची वेंदो आहे। औरतुनि जा हार्मोन्स वधीक फ़ाल हुजण सबबि उन्हनि खे मौक़ो मिलंदो आहे त इहे ॻोढ़ारियूं थी वेंदियूं आहिनि। सियारे में रातियूं वॾियूं हूंदियूं आहिनि, जंहिं सबबि जोड़नि खे वधीक वक़्तु हिक ॿिए सां गॾु गुज़ारण जो मौक़ो मिलंदो आहे। इन जे करे वधीक इंटरकोर्स थींदो आहे ऐं हमल बीहण जा इम्कान बि वधीक हूंदा आहिनि। साइंसदाननि जो चवणु आहे त इहा का हैरत जी ॻाल्हि न आहे त मोकलुनि जे ॾींहंनि दौरान वधीक औरतूं हमल सां थी वेंदियूं आहिनि। डिसंबर में मुख़्तलिफ़ मुल्कनि में क्रिसमस सबबि घणियूं मोकलूं थींदियूं आहिनि। मथीं तहक़ीक़ खां सवाइ हिक ॿी ॻाल्हि आम आहे त सियारे खे शादियुनि जो सीज़न बि चयो वेंदो आहे।